अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में वाक़े भली कार था क्यों नाज़रीन जेका समूरी सूरत हाल है, ख़ासि करे जो कि प्रोग्राम में असांखे फोकस करिणो आहे बजट ते। वफ़ाक़ी बजट पेश थी चुकी आहे, उन खां पोइ नाज़रीन सिंध अंदरि जेका सिंध सूबे जी बजट आहे उहा पिणु पेश थी चुकी आहे। पर उन खां अॻु कुझु ज़िक्र कंदासीं नाज़रीन। जेको तूफ़ान जो ख़तरो हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं हिन वक़्तु जेका सूरत हाल ॿुधाए वञे, तेज़ीअ सां हुन में तब्दीली बि अचनि पियूं, बैक टू बैक डेवलपमेंट्स थियनि पियूं। ॿुधायो वञे त अरबी समुंड में मौजूदु साइक्लोन जंहिंखे बिपर जुआ जो नालो ॾिनो वियो आहे, ॿुधायो वञे तेज़ीअ सां सिंध जी सामूंडी पटी ॾांहुं वधंदड़ आहे। ऐं ॿुधायो वञे त उन सबबु जेका सूरत हाल आहे, ख़ासि करे सिंध जी साली पटीअ ते जेके मौजूदु इलाइक़ा आहिनि जिन में लखे माण्हू आबाद आहिनि, जो साह मुठ में आहे हिन समूरी सूरत हाल खे वठी करे। ऐं उन हवाले सां हुकूमत पिणु अलर्ट नज़र अचे पई ऐं हुकूमत इंतिज़ामनि जे हवाले सां दावाऊं बि करे पई त जोगनि इंतिज़ामनि खे वठी करे असां तमामु घणा अलर्ट बि आहियूं ऐं पंहिंजियूं जेके तयारियूं आहिनि उहे असां पिणु शुरू करे छॾियूं आहिनि। ख़ासि करे उहे इलाइक़ा जेके तमामु घणा ॿुधाया वञनि त ख़तरनाक थी सघनि था, साबित थी सघनि था ऐं एट रिस्क आहिनि, वलरेबल जिते तमामु घणी सिचुएशन आहे, उन्हनि एरियाज़ मां माण्हुनि जी जेका मुंतक़िली आहे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं उहो अमल पिणु शुरू कयो वियो आहे। त कोशिशि कंदासीं। ज़ाहिर आहे मां सभिनी खे इहा सुध आहे जेको गुज़िरियल साल रहियो उन में तमामु घणी ॾुखी सूरत हाल रही सिंध अंदरि ऐं सिंध समेत ओवरऑल पाकिस्तान में ॾिठोसीं त ॿोॾि सबबु तमामु घणी ॾुखी सूरत हाल रही ऐं उन बरसाती ॿोॾि जा जेके हानिया हुआ, जेके असर हुआ, अञा ताईं असीं उनखे महसूसु कयूं पिया सिंध अंदरि। अञा ताईं जेको बहालीअ वारो कमु आहे उहो न थी सघियो आहे मुकमल। उन खां अॻु जेकॾहिं थोरो अञा पोइते वञूं त असांखे नज़र अचे थो त कोविड वारो दौरु हो जेको बि तमामु ॾुखियो रहियो। त हीअ मुसलसल जेके सिलसिला थियनि पिया इहे बि ज़ाहिर आहे मैशियत ते तमामु घणो असरु विझनि पिया। जेके प्रोग्राम में आगाज़ इन टॉपिक खां कयूं था ऐं पोइ उन खां पोइ जीअं मूं अमां सां शेयर कयो त सिंध बजट जेका पेश थी आहे बज़ाहिर कुझु अट्रैक्टिव शयूं बि हुन में नज़र अचनि पियूं ऐं कुझु दावाऊं बि ॿुधाए वञनि त हर भेरे जीअं हिन भेरे बि उहे शयूं नज़र अचनि पियूं। पर ही केतिरी प्रैक्टिस जेका आहे, जेका समूरी एक्सरसाइज़ नज़र अचे पई, केतिरी हक़ीक़त ते ॿधल आहे। हिकु पासे अट्रैक्टिव अंग अखर आहे, ॿिए पासे ज़मीनी हक़ीक़तूं। पंहिंजे एक्सपर्ट पैनल खां उन ते ज़रूरु तफ़सीली ॻाल्हाईंदासीं त हीअ बि हर भेरे जीअं असांखे केतिरा ई फंड्स लैप्स थींदे नज़र ईंदा, का रियलिस्टिक जेका अप्रोच हुजे उहा असांखे नज़र ईंदी, या असां सम्झूं त हीअ इलेक्शन ईयर आहे त हीअ जेको बजट आहे कुझु घणो फ़ाइदो न ॾेई सघंदो। समूरनि मामलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कंदासीं। तारुफ़ मां अव्हां सां करायां थी जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे। मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे महफ़ूज़ उरसाणी साहब, पाण नाले वारा आबाद गर्गबाण बि आहिनि, मौशी माहिर आहिनि, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि कराची स्टूडियो में। उनखां सवाइ नसीर मेमून साहब आहिनि, पाण डेवलपमेंट एक्सपर्ट आहिनि। उनखां सवाइ नाज़रीन तजिया निगार बि आहिनि। समूरी सूरत हाल ते उनजी गहरी नज़र आहे। मूंसां गॾु वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम में शरीक हूंदा डॉक्टर अयूब महर साहब, नाले वारा मौशी माहिर आहिनि, उहे मूंसां फ़ोन ते मौजूदु आहिनि इन प्रोग्राम में। कुझु देरि खां पोइ नाज़रीन इंजीनियर अब्दुल जब्बार मेमून साहब आहिनि, उहे पिणु मूंखे जॉइन कंदा। अॼु स्टेट बैंक तरफ़ां मॉनेटरी पॉलिसी बि जारी कई वई आहे जंहिंमें ब्याज जी शरह खे 21% ताईं बरक़रार रखियो आहे। इहो वाज़े कयो वञे त ईंदड़ महीने खां महांगाईअ में कुझु घटिताई बि ॿुधाई पई वञे त उहो सिलसिलो बि नज़र ईंदो। नाज़रीन सभिनी महिमान जेके मूंसां गॾु मौजूदु आहिनि सभिनी जी वॾी वॾी महिरबानी। मां सभिनी खे ॿीहर भली कार थी चवां हिन प्रोग्राम में ऐं मां सभिनी जी इजाज़त सां महफ़ूज़ साहब अव्हां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। समूरी जेका सूरत हाल आहे मुंहिंजे यादो आहे अॻु जेका असीं जीअं मूं ज़िक्र बि कयो इंट्रो में त कुदरती आफ़तूं ऐं कुझु हथरादी जेके असांजा सिस्टम ठहियल आहिनि जेके कुदरती आफ़तुनि खे वधीक असांजे लाइ ॾुखियो बि बणाइनि था, ख़तरनाक बि बणाइनि था। त हेल बि हिकिड़ी सूरत हाल आहे। हिकु पासे बजट पेश थी आहे, तमामु ॾुखियो हे जेके हालतूं ॿुधाइनि पिया त तमामु ॾुखियुनि हालतुनि में बजट आई आहे, मथां हिकिड़ी ॿी आफ़त अची वई आहे। छा चवंदो तव्हां सूरत हाल ते? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हा नाज़ीर साहिब बिल्कुलु तव्हां सुठो इंट्रो करायो ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकी सूरत हाल आहे ॾाढी ॻणती जोगी आहे। ऐं न सिर्फ़ु इहो त मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे डिस्टेबलाइज़्ड फोर्सिस असां वटि हिन वक़्तु आहिनि, ऐं पूरी फोर्सिस आहिनि, तमामु असां ॾुखियो फाथल आहियूं, चाहे उहो सियासी मुआज़ हुजे या चाहे उहो असांजो समाजी मुआज़ हुजे या चाहे मुआशी मुआज़ हुजे, हर जॻह ते जेको आहे उहो असां हींअर हिकु वॾे जेको आहे नाज़ुक दौर खां हमेशह ॿुधंदा आहियूं, पर हाणे त ॾिसूं था उहा सूरत हाल। रही ॻाल्हि त हीउ जेको साइक्लोन आहे, इहे साइक्लोन लाज़मी ॻाल्हि आहे पोइ दफ़ा असां 35 अरब डॉलर जेके आहिनि उनजो लॉस कयो आहे, तमामु वॾो जेको लॉस थियो ऐं उन सां असांजी GDP ते फ़र्क़ु पियो, पर कैपिटा इनकम ते फ़र्क़ु पियो ऐं असां जेको आहे उहा तरक़ी न करे सघियासीं। असां पहिरियां जेकी तव्हां सूरत हाल ॿुधाई त कोविड वारी ऐं पोइ दुनिया जी रिसेशन आहे, उन में जेको आहे उहो महांगाई वधे थी, मतिलबु ज़हन कमु नथो करे छा थींदो।
हाणे ही साइक्लोन आयो आहे ऐं साइक्लोन बि जेको आहे तक़रीबन हिन वक़्तु 650 किलोमीटर परे आहे कराची खां, इन खां ठठे खां त अञा बि घटि आहे। ऐं उहो अगरि हिट करे थो असांजे इलाइक़े खे, कोस्टल बेल्ट खे हिट करे थो, चाहे उहो कराची खे हिट करे थो त वधीक नुक़सानु आहे, चाहे उहो अगरि राजस्थान वारे एरिया खे अगरि हिट करे थो, हुते मीरपुर ख़ासि ऐं असांजो थर ऐं असांजो पोइ हैदराबाद ऐं ठठे जो इहो सॼो इलाइक़ो अचे थो, त इते बि तमामु घणी पोखी आहे ऐं उहा पोखी सॼी बर्बादु थी सघे थी। छाजे करे हिन में तेज़ हवाऊं आहिनि ऐं तेज़ हवाऊं हिन वक़्तु 200 किलोमीटर फ़ी घंटे जी रफ़्तार सां वञे सेंटर में हलनि थियूं पियूं। त अगरि हू वॾी बरसाति पचे थी ऐं 60-70 किलोमीटर जे रफ़्तार सां हवाऊं हलनि थियूं त सॼा अंब जेके आहिनि हींअर तयारु आहिनि उहे छणी वेंदा। इन तरीक़े सां गोगड़नि ते आहे असांजो जेको फुटी आहे उन ते नुक़सानु पहुचंदो। तमामु घणो जेको आहे मां सम्झां थो त अंदेशो आहे त अर्बन में जेको आहे उहो नुक़सानु थी सघे थो। सो अलाह साईं जेको आहे उहो रहम करे ऐं इहा शइ जेकी आहे उहा अलाह करे कंहिं तरीक़े सां डिसिपेट थी वञे, इनजी फोर्स घटि थी वञे। जेको 3 लेवल जो साइक्लोन हींअर चयो वञे त पियो इहो कुझु घटिताई अची वञे, लैंड जे तरफ़ अचे त कुदरत कुझु करे सघे थी। नसीर मेमन साहब बि वेठा आहिनि, पाण बि लाज़मी ॻाल्हि त एनवायरमेंट ते तमामु घणो हिन जो आहे। डॉक्टर साहब मेहर साहब खे बि, अयूब मेहर साहब, मां इन्हनि खां बि सुवाल इहो पुछंदुसि त मां किथे हुअसि ऐं कंहिं हिकिड़ी सुठी लेवल ते जॻह ते, त उते इहा डिस्कशन थी पई त जेको ख़ासि करे जेके असांजा हिन वक़्तु अरब इमारात ऐं इहे जेके डेवलप कनि था पिया ऐं या सऊदी अरब जा हिकिड़े एग्रेसिव जेके आहिनि उहे डेवलपमेंट जा प्रोजेक्ट्स आहिनि, त हू हथरादू जेके आहिनि उहे मौसम ते कंट्रोल करण जे लाइ बरसातूं हथरादू कराइनि था। ऐं का अहिड़ी शइ आहे जेकी हिननि कुझु सालनि में अहिड़ी डेवलप थी आहे जेको हिन तरफ़ न सिर्फ़ु इहे कि अर्ली अहिड़े क़िस्म जा वेदर डेवलप थियनि पिया, पर उनजी स्ट्रेंथ बि तमामु घणी जेकी आहे उहा आहे। त अगरि असां जहिड़ो मुल्क इन शइ जे लाइ प्रिपेयर न आहे, हिकु त असां पंहिंजा जेके लाज़मी ॻाल्हि आहे जेके तव्हां ॾिसो त तमामु घणो पैसो बि ॾिनो आहे, यानी अमेरिका असांजो जेको आहे उहो हेल्प कई आहे, USAID हेल्प कई आहे, वर्ल्ड बैंक हेल्प कई आहे, ॿियनि इदारनि हेल्प कई आहे, यूरोपी यूनियन हेल्प कई आहे। रीज़न हुननि चयो त भई पाकिस्तान जो को कार्बन इमिशन या इन शइ में को कंट्रीब्यूशन न आहे, पर ही वनरेबल मोस्ट वनरेबल जेको आहे मुल्क आहे बिकॉज ऑफ द जियोलॉजिकल उन जेकी आहे। त इहो असांजी हिकिड़ी आहे, असां वटि तक़रीबन 60% 70% जेकी मुआश आहे उहा असांजी वेदर डिपेंडेंट आहे। त एॾो तक़रीबन सॼी एग्रीकल्चर जेकी आहे उहा वेदर ते थी कमु करे। त अगरि तव्हांजो अगरि वेदर सूटेबल नथो थिए त असांजो तमामु वॾो लॉस, अलाह न करे त 2023 में असांखे का अहिड़ी सूरत हाल नज़र अचे जो असां जेको आहे उहो कुझु वरी पोएं साल जी कुझु बि हिसे जो नुक़सानु थिए थो त पोइ असां मुआशी तौर ते कोन थी सघूं। ठीकु, महबूब साहब इन ई शइ खे अॻियां वधाईंदासीं। ऐं बिल्कुलु मां दुरुस्त फरमायो त वेदर डिपेंडेंट आहियूं ऐं ओबियसली सॼी दुनिया ॾिठो बि आहे ऐं कॉन्ट्रीब्यूशन न हुअण जे बावजूदि इन सॼे कार्बन इमिशन चऊं या जेके बि मामला हलनि पिया उन बावजूदि वल्नरेबल जेके कंट्रीज़ आहिनि उनमें तमामु पाकिस्तान बि सरे फ़हरिस्त नज़र अचे थो। नसीर साहब, अवां कीअं ॾिसो पिया जेका ॻाल्हि महफ़ूज़ साहब कई ऐं ख़ासि करे जॾहिं असीं ज़िक्र कयूं था अहिड़ी आफ़तुनि जो, ज़ाहिर आहे कुदरती आफ़तूं आहिनि उनखे असीं रोके नथा सघूं, पर उनजे असरनि खे जेकॾहिं ह्यूमनली पॉसिबल जेके एफर्ट्स सां कंहिं हद ताईं उनखे घटाए सघिजे थो या कंहिं हद ताईं असीं कोशिशि करे सघूं था त नुक़सान खां बची सघूं, उनमें प्लैनिंग वारो जेको एलिमेंट हुजे थो तमामु घणो इम्पॉर्टेंट हुजे थो। पोइ उहे बजटिंग हुजे, उहे इहे मामला हुजनि, हर शइ में प्लैनिंग जो तमामु घणो इम्पॉर्टेंट किरदारु हुजे थो, पोस्ट ऐं प्री प्लैनिंग जो। हीअ जेका सूरत हाल मूंखे नज़र अचे पई, ख़ासि करे इन हवाले सां कीअं ॾिसो पिया, जेका प्लैनिंग नज़र अचे पई उहा कीअं ॾिसण में अचे पई मूंखे? महिरबानी, साइक्लोन जे हवाले सां सूरत हाल रियली गणती वारी आहे। मुंहिंजी अॼु चीफ मेट्रोलॉजिस्ट सां को चांस आहे त इहो को फर्दर डेविएट करे त कुझु ॾींहंनि में 4-5 ॾींहंनि खां इहो डेवलप थिए पियो लो प्रेशर ऐं को डिप्रेशन ऐं को साइक्लोन में जेको हुनजूं स्टेजिस आहिनि ऐं उन डायरेक्शन जे बारे में उनजो शिफ्ट आयो पियो जेको थींदो आहे नॉर्मल आहे। त मां हुन खां इहो स्पेशली पुछो त छा अञा को चांस आहे त सिंध जे कोस्ट खे इहो स्ट्राइक न करे ऐं अञा किथे डाइवर्ट थिए, पर हुनजो चवणो त जेतिरा बि इंटरनेशनल मॉडल्स आहिनि जेके असां हुते रन कया आहिनि या एक्सपर्ट सां डिस्कशन थिए पियो त इन शइ जा हाणे चांसिस घटि आहिनि त इहो को वधीक पंहिंजो रुख तब्दील करे ऐं इहो उन ॻाल्हि जा इम्कान शदीद आहिनि त इहो सिंध जे कोस्ट सां ऐं अॻिते हली इंडियन गुजरात जे कोस्ट खे वञी हिट कंदो। ही इलाइक़ा तमामु घणा वल्नरेबल आहिनि। जॾहिं असां वल्नरेबल जी ॻाल्हि कंदा आहियूं त हुन में सिंपल आसान मक़सदु इहो हूंदो आहे त जेको मुसीबत खे मुंहुं न ॾेई सघनि या घटि बर्दाश्त जेका हूंदी आहे
उहा वल्नरेबिलिटी आहे। हाणे उहा छो वल्नरेबल आहिनि? मिसाल तौर इंफ्रास्ट्रक्चर एॾो कमज़ोर आहे, तव्हां इन केटी बंदर इन इलाइक़े में या अॻिते जेकर अंदरि तव्हां कॉरिडोर्स जेके आहिनि समुंड जे अंदरि, उते तव्हां क्रीक्स में जेकर बेटनि ते वञो, पर्सनली इहे जायूं विज़िट कयूं, उहे त अहिड़ा कचा झूपड़ा ऐं काठीअ जे ठहियल भितियूं आहिनि जो उहो त मूंखे लॻे थो 30 किलोमीटर जी विंड लॻे थो उॾामी वेंदियूं। ही त 100-125 किलोमीटर जी हाई इंटेंसिटी विंड जो ऐं 300 खां 400 मिलीमीटर हेवी रेनफॉल जी ॻाल्हि थिए पई हींअर। तो सिचुएशन इज़ वेरी क्रिटिकल। पॉवर्टी आहे, उन्हनि वटि त मानीअ जे वेले जी ॻाल्हि कान्हे, हुकूमत ऐलान करे थी छॾे त माण्हू महफ़ूज़ मक़ामात में मुंतक़िल हो जाए, पर कीअं हो जाए, किथे हो जाए, महफ़ूज़ मक़ाम कहिड़ा आहिनि, माण्हू पुॼनि कीअं? इहो असां लास्ट ईयर फ्लड 22 में ॾिठो त माण्हू शिफ्ट न थी सघिया, ट्रांसपोर्ट न हुई, ॿियूं सहूलियतूं न हुयूं, ऐं माण्हू वीचारा पोइ आख़िर में ॿुधाया हुन जा अलाह ताला ॿुधी ऐं पाण जीअं तीअं करे ज़िंदगियूं बचाइनि। तो ऐलान काफ़ी न आहिनि। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां सिचुएशन डेवलप थी पए ऐं इहा पॉसिबिलिटी मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट ॿुधायो पिए। आउं एप्रिशिएट थो कयां त हुनजी अर्ली वार्निंग ॾाढी सुठी रही आहे। उन्हनि पहिरें खां असांखे ॿुधायो पियो, मां लास्ट 5-6 डेज़ खां हिनखे मॉनिटर करियां पियो, त उन जे हूंदे एक्चुअली त मुंहिंजो ख़्यालु आहे जेके सभ खां मुहिम इलाइक़ा आहिनि, जंहिंमें सिजावल ऐं दीपले जूं ऐं पंहिंजो बदीन जूं उहे यूसीज़ ऐं ठटे जूं ख़ासि तौर ते 3-4 इलाइक़ा जंहिंजूं यूसीज़ मुहिम में आहिनि, ऐं उहे चुवड़ जूं आहिनि, केटी बंदर आहे, खारो छाण आहे, दीपलो आहे, इतां त पहिरीं फुर्सत में ऐं ॿेटनि तां माण्हुनि खे मूव कराइणो हुयो। हींअर ताईं थी वञणु घुरिजनि, सिर्फ़ु 24 कलाकनि जो मार्जिन बचियो आहे। तो मूं ॿुधो आहे त कुझु इवेक्यूएशन शुरू थी आहे, पर मुंहिंजे ख़्याल में काफ़ी लेट आहे। किथे कैंप्स कंदा ज़हन में रखिजो त हीअ जंहिं क़िस्म जी स्ट्रांग विंड करंट हूंदा, हुन में आम तंबू वारो कैंप न ॾेई सघनि। हिनखे पको सेफ स्ट्रक्चर खपे जिते माण्हुनि जूं जानियूं महफ़ूज़ हुजनि। पीडीए में थी सघे थो कुझु कंदो हुजे, पर पब्लिक में नथो अचे। एटलीस्ट मूं कोन ॿुधो आहे एनडीए में पीडीए में छा कयो हींअर ताईं। मां नथो चवां त न कयो हूंदनि, पर पब्लिक नॉलेज में कोन्हे। मां सम्झां थो त हुकूमत वटि तमामु थोरो टाइम बचियो आहे। स्विफ्टली एक्ट कनि, ऑल काइंड ऑफ एमरजेंसी वॉलंटियर रिसोर्सिस सॼी सन मां मोबिलाइज़ कनि, इन इलाइक़नि मां पहिरीं फुर्सत में माण्हुनि खे शिफ्ट कनि। माण्हुनि जूं जानियूं बचाइण फर्स्ट प्रायोरिटी आहे। बाक़ी जेके नुक़सान थींदा उहे हाणे जॾहिं वक़्त सां भरजनि, पर माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचण घुरिजनि। ठीकु आहे नज़ीर साहब, अॼु अवां ॿुधो बि हूंदो ज़रूरु त वॾे वज़ीर इहा ॻाल्हि कई त 99 वारे खे जेको साइक्लोन आयो ऐं उनखे असां रिकॉल जेकॾहिं कयूं था या उन तबाहियुनि खे रिकॉल कयूं था, त उन वक़्तु असां वटि तयारी जो टाइम असांखे न मिलियो ऐं असांजी ओतिरी तयारी न हुई जो असां मुंहुं ॾेई सघूं एॾे वॾे साइक्लोन खे। पर हिन भेरे असांखे ख़बर पइजी वई आहे अर्ली, ऐं असीं पंहिंजे वसा आहे, पंहिंजे जेके असां वटि रिसोर्सिस आहिनि उन तहत असां पाण खे प्रिपेयर कयो आहे। पोइ उन खां पोइ बि हीअ सूरत हाल नज़र अचे पई। अवां बिल्कुलु दुरुस्त फरमायो त हाणे तमामु घटि टाइम रहिजी वियो आहे, तेज़ीअ सां सूरत हाल डेवलप थिए पई। जी बिल्कुलु। त मूंखे जंहिं शइ जी ॻणती आहे त जॾहिं 3-4 ॾींहंनि खां सूरत हाल या डेवलप थी पए त ॾिसो पीडीएम जहिड़ा इदारा पीडीएम एनडीए में इन जे लाइ ठाहिया विया त प्रिपेयर्डनेस। ॾिसो हीअ जेके असां जहिड़ा मुल्क आहिनि न, इहे दुनिया में असांखे छॾियो हेॾो वॾो साइक्लोन या गुज़िरियल साल जूं जेके बारिशूं उहे जे अमेरिका में पवनि न त उते बि शइ ख़राबु थिए। ज़ाहिर आहे हिकिड़ी लिमिट आहे सिस्टम उनखे कॉप अप करण जी। तो मां ज़ाती तौर सम्झां थो त इन जे लाइ असांखे ऑप्शन छा आहे? रेज़िलियंस हिकिड़ो तव्हां टर्म ॿुधो हूंदो, हींअर टाइम घटि आहे हुन ते डिटेल में नथो वञा, पर सहप वधाइणी आहे। सहप हर तरह सां वधाइणी आहे, माण्हुनि जी इंफ्रास्ट्रक्चर में वधाइणी आहे, एवेक्यूएशन में वधाइणी आहे, रिलीफ सिस्टम में वधाइणी आहे, माण्हुनि जी न्यूट्रिशन इवन वधाइणी आहे। क्रॉप्स जी ॻाल्हि कई पे महफूज़ साहब, उन्हनि खे कीअं प्रोटेक्ट कजे, छा क्रॉप इंश्योरेंस थी सघे थी या मतिलबु उन ते कुझु त करिणो पवंदो न। जंहिं सिचुएशन में असां आहियूं, हिकु कुदरती आफ़तूं हिन इलाइक़नि में हाणे तव्हां असां सभिनि खे सम्झ में अची वियो आहे। रुगो हीअ इलाइक़ा कोन्हनि, दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में इहो असां रोज़मर्रा जे बुनियाद ते ॿुधूं था। गैर मामूली मींहं, गैर मामूली तूफ़ान, साइक्लोन्स, फिलीपींस, बांग्लादेश, इहे सभु इलाइक़ा एक्सपोज़ आहिनि। 2011 में जापान जहिड़े मुल्क सां जेका वेदन थी सुनामी जी, तो बिल्कुलु तव्हां हिन में असांखे सम्झणो पवंदो त असांखे रेज़िलियंस वधाइणी आहे। एडेप्टेशन हिकिड़ो ॿियो टर्म आहे, कॾहिं अलॻि प्रोग्राम कंदो त मां हुनखे एक्सप्लेन करे सघंदुसि, पर मुख़्तसिर लफ़्ज़नि में त सिस्टम्स बहितर करे माण्हुनि जी सहप वधाइणी आहे। सिस्टम जी सभ खां पहिरीं सिस्टम जी सलाहियत ऐं सहप वधाइणी आहे, दैट इज़ रेज़िलियंस। उन पासे अञा कमु न पियो थिए जो अञा असां पुठी मुसीबत जो मुंहुं ॾियण जहिड़ी क़ाबिल न थिया आहियूं, रिसोर्सिस न आहिनि ऐं हालतूं फेवरेबल न आहिनि। लॉन्ग टर्म प्लान खपे सिंध खे। ठीक नज़ीर साहब, इन्हीं गाल के आगे बना डॉक्टर अयूब उमर साहब मुझसे घर मौजूद। डॉक्टर साहब, पहले से ही हम देख रहे थे कि बड़े मुश्किल हालात थे जिसमें ये बजट आई, मौशी हालात का भी हम देखते आए, सुनते आए कि बहुत मुश्किल हालात हैं। अब एक और मुश्किल आन खड़ी हुई है, इसके असरात कैसे देखते हैं आप? जो सूरत हाल इस वक्त हमें नज़र आ रही है, कितना फ़र्क पड़ेगा, कितना असर पड़ेगा सारी सूरत हाल में इस कुदरती आफत से?
ना जी, आपकी आवाज में सही नहीं सुन पा रहा, आज आवाज में कोई डिस्टॉर्शन है आपके स्टूडियो से। डॉक्टर साहब अब आप मुझे सुन पा रहे हैं? जी अब सही है, अब बेहतर हुई है। डॉक्टर साहब मैंने आपसे ये अर्ज किया कि ये जो सूरत हाल है, आपने नसीर साहब को सुना होगा, महफूज उर्सानी साहब ने उससे पहले अपना मौक़िफ़ दिया, कैसे देखते हैं आप सारी सूरत हाल को? हम पहले से ही देख रहे हैं कि बड़े माशी लिहाज से बड़े चैलेंजेस हैं, बड़े मुश्किल हालात हैं। एक और मुश्किल आन पड़ी है साइक्लोन की सूरत में, इसके क्या असरात देखते हैं आप सारी सूरत हाल पर? रंजिया, देखिए इसमें हम पहले भी आपके प्रोग्राम में डिस्कस कर चुके हैं कि बहुत सी मुश्किलात पहले ही से थी, फिर ऊपर से IMF का जो प्लान चल रहा था, और अभी साइक्लोन को मैनेज करना वो ठीक है, एक पहले से एक चीज है कि उसको मैनेज किया जा रहा है, लेकिन लास्ट ईयर के अभी तक तो इफेक्ट जो फ्लड के इफेक्ट थे वो अभी तक उससे हम निकल नहीं सके हैं। वो अभी तक उसके इकोनॉमिक जो एस्पेक्ट्स हैं वो अभी तक हम फेस कर रहे हैं, चाहे क्रॉप की कंडीशन में, क्रॉप फेलियर पे, चाहे एसेट्स का जो लॉस हुआ है उसकी सूरत में। अभी तो मतलब सिर्फ साइक्लोन नहीं, अभी वो फ्लड के जो इफेक्ट्स हैं वो भी अभी तक पाकिस्तानी इकोनॉमी फेस कर रही है। इस सूरत हाल में अब जब हम देखते हैं तो मैं एक चीज बजट के बारे में आपसे डिस्कस की थी कि जब डॉक्यूमेंट्स को हम देखते हैं, मैं स्पीच पे नहीं जा रहा, बजट स्पीच की बात नहीं कर रहा, मैं उन सेलियन फीचर की बात नहीं कर रहा जो मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस प्रिंट करके डिस्ट्रीब्यूट करती है। जो डॉक्यूमेंट्स हैं बजट की, उस पर जो ग्राउंड रियलिटी नजर आ रही है, जो जाहिर है कि स्पीच में शामिल नहीं की जाती वो चीजें, वो ये है कि कोई 7 ट्रिलियन रुपीज से ज्यादा, 7 ट्रिलियन रुपीज से भी ज्यादा, 7 और 8 के दरमियान ये कोई फिगर बनती है, वो गवर्नमेंट ने इस साल लोन लेना है। ये बिलियन नहीं, मैं ट्रिलियन की बात कर रहा हूँ। गवर्नमेंट ने लोन लेना है अकॉर्डिंग टू दी बजट डॉक्यूमेंट। वो जो लोन लेने हैं उसमें जाहिर है कि फॉरेन लोन का भी एलिमेंट है, कोई 2 ट्रिलियन के करीब, बाकी 5 ट्रिलियन रुपीज जो है वो डोमेस्टिक इकोनॉमी से मैनेज किया जाएगा। तो जहां टैक्स का रेट 17 से 18 और फिर 25 तक भी कुछ प्रोडक्ट्स पर है, वो अपनी जगह, जो मजीद टैक्सेस आएंगे यानी सुपर टैक्स, GST का इंक्रीज होना, और उसके बाद मॉनेटरी पॉलिसी का इफेक्ट जो आ रहा है, आपका 21% के ऊपर आपका लैंडिंग रेट जा चुका है। तो ये सारी चीजें मिलकर के कोई अच्छी पिक्चर नहीं शो कर रही। और इसमें मैं सबसे ज्यादा जो कंसर्न हूँ, मैं बार बार जो चीज मेंशन करता हूँ कि इस वक्त जो सेविंग्स होती हैं जिनका बहुत जरूरी होता है, ये बेसिक इकोनॉमिक्स है कि वो सेविंग्स जो होती हैं उनको इन्वेस्टमेंट में कन्वर्ट होना जरूरी होता है। वो इन्वेस्टमेंट में कन्वर्ट हो, इंडस्ट्रियलाइजेशन हो, ताकि जॉब अपॉर्चुनिटीज साथ साथ क्रिएट होती रहें। अगर बजट के कोई गलत इफेक्ट आ भी रहे हैं, नेगेटिव इन्फ्लेशन भी हो रहा है, GDP ग्रोथ रेट भी आपकी कम हो रही है, तो इंडस्ट्रियलाइजेशन से ये जरूर होता है कि जॉब अपॉर्चुनिटीज क्रिएट होती रहती हैं। अगर इंडस्ट्रियलाइजेशन रुक जाए, सेविंग इन्वेस्टमेंट में कन्वर्ट ना हो सके, तो वो फिर पॉवर्टी ज्यादा तेजी से बढ़ती है कि एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज भी क्रिएट नहीं हो रही होती। और तमाम जितने भी इस वक्त देखते हैं हम लार्ज स्केल मैन्युफैक्चरिंग में, तमाम के इंडेक्सेस जो हैं प्रोडक्शन के नेगेटिव में जा रहे हैं, सब जगह नेगेटिव ग्रोथ हो रही है। वो एक जाहिर है कि बहुत बड़ा एक इस क्राइसिस जो इस वक्त हम फेस कर रहे हैं, उससे बड़ा क्राइसिस अब आने वाले वक्त में नजर आएगा कि जब ये सब चीजें मर्ज होकर के पब्लिक को इफेक्ट कर रही होंगी। और वो जो 7 ट्रिलियन रुपीज गवर्नमेंट ने लेने हैं, उसका बड़ा पोर्शन जो है वो इन सेविंग्स को यूटिलाइज किया जाएगा। ये डॉक्यूमेंट में मेंशन है, बजट डॉक्यूमेंट में ये चीज मेंशन है कि वो जो पब्लिक फंड हैं, फंडेड अकाउंट्स हैं पब्लिक के, सेविंग्स के अकाउंट हैं पब्लिक के, वो यूटिलाइज किए जाएंगे। तो अगर वो ये चीजें बजट के लिए यूज कर ली जाएंगी, अगर यही प्लान भी है, तो जाहिर है फिर इसका इफेक्ट जो होगा पब्लिक पर, वो कोई बहुत ज्यादा डाइवर्स इफेक्ट आ सकता है नेक्स्ट ईयर पे। महफूज साहब छा चवणु चाहींदा त जेकॾहिं उन जो अचे थो असर, जेका ॻाल्हि कनि पिया डॉक्टर अयूब साहब, तो तमामु घणो पब्लिक ते असर पवंदो उन जो। बिल्कुलु मैं सां बिल्कुलु एग्री थो कयां डॉक्टर साहब सां। एक्चुअली जेकी बजट जेकी अगरि तव्हां फेडरल बजट जे ॾिसो, लेआउट ॾिसो उनजो, ऑलमोस्ट लाइक 14,000 बिलियन जो जेको लेआउट आहे, उन में जेकी प्रोजेक्शन अचे थी उहो ॾाढी ब्लीक प्रोजेक्शन आहे। मतिलबु उनजी प्रोजेक्शन मां तव्हांखे थोरो ईअं सम्झायां त अगरि तव्हां 7.2 बिलियन माना 7.2 ट्रिलियन जेके आहिनि उहे इंटरनल ऐं एक्सटर्नल बारोइंग कयो था पिया, त ऐं तव्हांखे रीपेमेंट जेकी सिर्फ़ु इंट्रस्ट में करणी आहे उहो 6.9 ट्रिलियन करणी आहे, त ऑलमोस्ट तव्हां जेको इंट्रस्ट वापसि कयो था पिया उहो तव्हां बेसिकली बोरिंग था कयो था। ठीकु आहे न, जो मतिलबु आहे त तव्हांजी जेकी जेको टैक्स जेको रेवेन्यू थींदो उहो ऑलमोस्ट लाइक 6.9 जेको आहे ट्रिलियन आहे,
त तव्हांजो अगरि तव्हांखे बोरोइंग नथी मिले, मिसाल IMF हींअर ताईं जेको आहे उहो तव्हांखे प्रोग्राम न ॾिनो आहे ऐं 30 जून ताईं बि नथो ॾिए, त असां पोइ किथे अचूं था, असां अचूं था पंहिंजे बैंक्रप्सी ते, असां डिफॉल्ट ते था अचूं, ठीकु आहे न। वरी जॾहिं तव्हां हिते निकिरी करे हिते पहुचो था ऐं तव्हांखे इहे इन लेवल ते जेको आहे उहो 7 ट्रिलियन जा पैसा नथा मिलनि, त तव्हां उते बि वरी डिफॉल्ट ते था अचो, ऐं जॾहिं डिफॉल्ट ते था अचो पोइ तव्हांजी इकोनॉमी जी का ख़बर न हूंदी त किथे थी वञे, ठीकु आहे न। हाणे इशू छा आहे? इशू इहो आहे त हिकिड़ो जेको तव्हांजो जेको ब्लीक पिक्चर जेकी तव्हां ॾेखारी आहे, गवर्नमेंट जेकी आहे उहा वञे थी पई, मिसाल आहे गवर्नमेंट ते चेंज थींदी ऐं गवर्नमेंट यानी जुलाई जे एंड में इन टेन्योर पूरो पियो थिए। इन जो मतिलबु आहे त केयर टेकर गवर्नमेंट ईंदी, केयर टेकर गवर्नमेंट खे इहे सॼियूं शयूं लुक आफ्टर करणियूं पवंदियूं। केयर टेकर गवर्नमेंट कहिड़े क़िस्म जी अचे थी, नो बॉडी नोज़, ठीकु आहे न। त हाणे जेके मुख़्तलिफ़ जेके अवामिल साम्हूं अचनि था पिया ऐं जेकी बजट जी जेकी फिगर हिन गवर्नमेंट लास्ट बजट पंहिंजो ॾेई वञे थी पई, लास्ट बजट बि छा माना साल ई रहिया आहिनि, त हिननि हिकिड़ो बजट अहिड़ो ॾिनो आहे जंहिंमें हिननि कुल लॻाई छुपाई कोन रखी आहे। मुंहिंजे नज़र में हिन जीअं आहे तीअं माण्हुनि जे मथे ते हणी छॾियो आहे त बाबा हीअ अथव, हाणे जेकी तव्हांजी क़िस्मत तव्हां खां पुछे। त तव्हांजो इलाही ख़तरनाक इन जी मां जेकी प्रोजेक्शन नज़र अचे थी पई उहा इहा नज़र अचे थी पई त अगरि तव्हां इंटरनल बोरोइंग जेकी तक़रीबन असांजे बैंकुनि खां कोई 2.7 ट्रिलियन जेकी आहे उहो तव्हां असांजे पंहिंजी बैंकुनि खां कयो पिया, जेकी 22-23% ते आहे। इन जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां एतिरे इंट्रस्ट रेट ते, या लाज़मी ॻाल्हि एक्सटर्नल बोरोइंग बि घटि में घटि 5-6% खां त घटि कोन हूंदी, महांगी तरीन तव्हां बोरोइंग वठो था पिया, त तव्हां इहो सोचो त तव्हांखे जॾहिं इंट्रस्ट सां गॾु पैसा ॾियणा पवंदा त तव्हां वटि पैसा न हूंदा त लामोला तव्हांखे पंहिंजी इन्फ्लेशन वधाइणी पवंदी, लामोला तव्हांखे पंहिंजा छा जेके तव्हां डॉलर त आहिनि ई कोन, त तव्हां जेके एक्सटर्नल बोरोइंग आहे उन में तव्हां जेके डॉलर ॾियो था पिया, इंटरनल बोरोइंग खे तव्हां कंप्लीट करण जे लाइ वरी रुपया छापंदा, रुपयो छापंदो त तव्हांजो रुपये जी क़ीमत अञा किरंदी। हाणे रुपये जी क़ीमत किरण सां छा थो थिए? हिकिड़ो जेको 3% या 40% जेके प्रोडक्टिविटी में आहिनि उहो त इवेंचुअली एट पार अची था वञनि, आस्ते आस्ते पंहिंजी उन प्रोडक्ट जी वैल्यू वधे थी, पर जेके माण्हू सैलरी ॾियनि, जेके माण्हू महिनत सां कमाइनि था, 60% या 70% माण्हू जेको आहे जेको हारी बि आहे उहो बि जेको आहे मतिलबु तव्हांजो जेको लेबर इंटेंसिव आहे। एग्रीकल्चर बि तव्हांजी हिकिड़ो माण्हू जेको प्रोडक्शन जो जेको पैसो मिले थो उहो हार्डली 20% आहे, एग्रीकल्चर में 80% माण्हू लेबर आहे। तंहिंजो मतिलबु आहे त हू प्रोडक्शन वारो हुनखे उन प्राइस ते जेकी इक्वल थिए थी डॉलर जी रक़म सां उहो न ॾेई सघंदो, त तव्हांजी पॉवर्टी तमामु घणी वधंदी। त हिन जेके बि तव्हांजो लेआउट नज़र अचे थो पियो, इन में हिन गवर्नमेंट जीअं तव्हांजे इसहाक डार साहिबु चयो आहे न कि जनाब, या वज़ीर आज़म बि चई छॾियो आहे कि जनाब जॾहिं IMF असांजी ॻाल्हि नथी ॿुधे, जियो पॉलिटिकल इशूज़ आहिनि, असां कुझु कोन था करे सघूं, वेंदे वेंदे चवनि था त असां इहो कयूं। हाणे असां जेको आहे न, जे न थियो त असां आवाम जी तरफ़ ईंदासीं, आवाम वञी करे IMF सां ॻाल्हाए। त दिस इज़ समथिंग वेरी एस्टोनिशिंग ऐं तमामु घणी परेशान कुन सूरत हाल आहे। त छा पियो थिए? छा तव्हां खां सीक्रेटिव टॉक्स हलनि थियूं पियूं? तव्हां सां केरु ॻाल्हाए पियो न पियो ॻाल्हाए? आया को जियो पॉलिटिकल अहिड़ी कहिड़ी सिचुएशन में जेके इसहाक डार साहिबु चवे थो ऐं रोइण जहिड़ो थी करे चवे थो त हीअ सॼियूं शयूं असांखे को सुठे क़िस्म जो को मैसेज न पियो ॾिसे। ऐं गॾोगॾु इहो बि ॼाणा पियो वञे महबूब साहिबु बिल्कुलु त असां जेतोणीकि सॼियूं शर्तूं कंडीशन्स जेके असां मथां लॻायूं आहियूं उहे बि पूरी करे चुका आहियूं, पर उन बावजूदि ही मामला असीं अॻियां न पिया वधाए सघूं। नसीर साहिबु कीअं अवां कीअं ॾिसो पिया ओवरऑल जेका सूरत हाल फाइनेंशियल मैनेजमेंट नज़र अचे पई न गवर्नमेंट जी, ऐं ख़ासि करे जेको IMF वारो ही पासो आहे, ही हुकूमत अॻु प्लान बी जो ज़िक्र बि कंदी आई ऐं जेका ॻाल्हि कंदी आई त जेकॾहिं हू न बि कनि था तॾहिं बि असांखे को फ़र्क़ु न पवंदो, पर असांजी प्रायोरिटी में इहा ॻाल्हि शामिलु ज़रूरु आहे त असीं हिन शइ ॾे वञूं ऐं IMF सां मुआइदो कयूं, ऐं असीं कंडीशन्स बि समूरियूं पूरियूं करे चुका आहियूं, पर उन बावजूदि ही डेडलॉक बदस्तूर बरक़रार आहे। ॾिसो फ़र्क़ु त पवंदो, इहो चवणु त फ़र्क़ु न पवंदो, इन ॻाल्हि सां मां एग्री नथो कयां। IMF जे न अचण सां जे फ़र्क़ु न पए त एॾी उमेद त केर बि न करे, गुज़िरियल हुकूमत बि कई पए, हीअ बि करे पई। सभिनि खे ख़बर आहे त उनजो मक़सदु हूंदो आहे तव्हांजी रेटिंग बहितर थींदी आहे इंटरनेशनल मार्केट में। तव्हां जेकर ओपन मार्केट में बॉन्ड्स फ्लोट कंदा आहियो त उन ते रेस्पॉन्स बदिलजी वेंदो आहे। इवन जिन खे दोस्त मुल्क चयो थो वञे, उहे जेके डिपॉज़िट्स ॾींदा आहिनि न, उहे बि उन हिकु हद ताईं उन सां कनेक्टेड आहिनि। ईअं न सम्झणु घुरिजे जेकर IMF नथो अचे त तव्हां एक्सपेक्ट कयो त शायदि ॿिया मुल्क बि हिन मामले में जेको हींअर डिपॉज़िट्स जी हेल्प कनि था उहा हिन कंडीशन तहत कनि पिया था कि IMF अचे पियो, त उनजे न अचण जा असर ज़रूरु पवंदा। ॻाल्हि रुॻो उन अमाउंट जी न आहे जेको IMF खां मिलंदो, पर उनजे करे जेका क्रेडिबिलिटी आहे न सॼी दुनिया जे मार्केट में, उहा मैटर थी करे।
उहा हिकिड़ी अनफॉर्चुनेट रियलिटी आहे। बाक़ी जेका हींअर ताईं जी बजट जी सूरत हाल आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे त हुकूमत हिकिड़ी पॉपुलिस्ट बजट ॾिनी आहे, अॻियां उनखे इलेक्शन में वञिणो आहे ऐं उहो पॉपुलिज़म जो प्रॉब्लम इहो हूंदो आहे त उनमें तव्हां रियलिस्टिक न थींदा आहियो। जीअं इमरान ख़ान साहिबु आख़िरी 6 महीननि में जॾहिं ॾिठो त हुकूमत शायदि उनखे अंदरि खां ख़बर हुई त मे बि मुंहिंजी स्टेबल न रहे, त हुन पेट्रोल जी प्राइसिस खे कैप करे छॾियो। इहो हिकिड़ो पॉपुलिस्ट मेयर ते पॉपुलिस्ट मेयर हुक्मरान कंदा आहिनि। नवाज़ शरीफ़ साहिब जे पुठिएं दौर में डॉलर कैप कयो वियो आख़िर में, तव्हांखे यादि हूंदो, उहो पॉपुलिस्ट मेयर। इहो सारा जेके तरीक़ा आहिनि न, इहे हूंदा आहिनि त अॻियां इलेक्शन्स में पॉपुलरिटी गेन करणी वोट जे लाइ, पर हुनजो नुक़सानु इकोनॉमी खे थींदो आहे। इहा शॉर्ट साइटेडनेस आहे। त इहा हींअर थिए पई, हीअ बजट बि उन जहिड़ी आहे। 7000 अरब रुपए जे डेफिसिट सां बजट अचे ऐं उनखे तव्हां कीअं चई सघंदो त हीअ का शानदार बजट आहे। मां 2-3 ॿियूं पॉइंट्स क्विकली तव्हां सां शेयर कयां जेको मूं बजट डॉक्यूमेंट्स खे रिव्यू कयो आहे। 3700 अरब रुपए जा डायरेक्ट टैक्स आहिनि ऐं 5400 अरब रुपए जा इनडायरेक्ट टैक्सेस आहिनि। इनडायरेक्ट टैक्स आम माण्हू भरे थो, डायरेक्ट टैक्स जंहिंजी इनकम घणी हूंदी आहे उहो भरींदो आहे। इनडायरेक्ट टैक्सिस जेका अणसिधा टैक्सिस आहिनि, इहे प्रोग्रेसिव टैक्सिस न हूंदा आहिनि। बजाए हुनजो वॉल्यूम वधाइण जे तव्हांखे डायरेक्ट टैक्सिस वधाइण घुरिजनि, पर हुनजे बजाए अणसिधनि टैक्सिस ते वधीक हुकूमत भाड़े पई ऐं पास्ट में बि इहो ई थियो आहे अनफॉर्चुनेटली। ॿियो मां तव्हांखे चवां त तव्हां हींअर ताईं जेका सिचुएशन साम्हूं पई अचे, मिसाल सैलरीड क्लास जूं तव्हां सैलरीज त वधाए छॾियो, ठीकु आहे, माण्हुनि जी ज़रूरत आहे, सैलरीड क्लास खे खपनि था, उहे उन्हनि जी सिचुएशन टफ आहे, पर सैलरीड क्लास तव्हांजी पूरी आबादीअ जो शायदि 1.5 बि मस आहे। 10 मिलियन खां मथे तव्हांजा सरकारी मुलाज़िम कोन हूंदा, सो उन्हनि खे तव्हां फेवर ॾेई छॾी, सपोर्ट ॾेई छॾी, पर हिकिड़ी वॾी पॉपुलेशन उन बेनिफिट जे डोमेन खां वरी बि ॿाहिरि रहिजी थी वञे। IMF जे पारां हिन बजट में $2.4 बिलियन जो इनफ्लो बि ॾेखारियल आहे डॉक्यूमेंट्स में। तंहिंजी माना हुकूमत सम्झे थी न त इहो इनफ्लो उनखे खपे थो, उन ते सॼा बजट एस्टिमेट थियल। जे इहो नथो अचे त पोइ डेफिसिट किथे बीहंदो। हिकिड़ी ॻाल्हि ॿी मां शेयर कयां त जेको हिन साल टैक्स जो टारगेट रखियो वियो आहे, जे लाइ चयो थो वञे त IMF जे ज़ोर ते रखियो वियो, उहो 9.2 ट्रिलियन आहे, माना 9200 अरब रुपया। पुठिएं साल इहो 7.2 ट्रिलियन हुयो ऐं उहो असां रिकवर न करे सघियासीं। समूरा टैक्स वधायासीं, महांगाई कईसीं, पर 7200 अरबनि जो टारगेट पूरो न थियो। हींअर बि डेफिसिट में अञा थोरो घणो एक्सपेक्टेड आहे। त पोइ हेॾा जेकर अनरियलिस्टिक क़िस्म जी टैक्सेशन कंदा ऐं उहा आख़िर में वरी डेफिसिट वधंदो, वरी तव्हांखे IMF तव्हांजे मथां लट खणंदी त टैक्स जो टारगेट पूरो कयो ऐं वरी तव्हां मिनी बजट्स आणींदा। त मूंखे हिन सॼी जेको पैटर्न आहे न, ऑनेस्टली मां हुन में कंफर्टेबल कोन आहियां त हीअ बजट का रियलिस्टिक बजट आहे। हिन में जेका बि हुकूमत आई, ही आई या ॿी आई, उन में मैसिव शिफ्ट अची वई। सही नसीर साहब, डॉक्टर अयूब साहब, कुछ लगभग आपने भी वही बात की थी कि ये बड़ी अनरियलिस्टिक सी बजट है, पॉपुलस मेजर का जिक्र हुआ, और ख़ास करके हम देख रहे हैं कि इंतखाबी साल है और इंतखाबी साल में ऐसी बातें होती हैं। लेकिन इस वक्त, ख़ास करके इस वक्त ये सिचुएशन को अगर हम सामने रहते हैं, एक तरफ सुकड़ती हुई मईशियत, फिर टैक्स वसूली का हदफ हो, या फिर हम देखते हैं कि जो अखराजात का तखमीना लगाया गया है, किस हद तक ये हुकूमत इन सारी बातों को लेकर आगे चल पाएगी, या मुस्तकबिल में फिर से कोई मिनी बजट का इम्कान है? कैसे देख रहे हैं मामला को आगे बढ़ते हुए आप? देखिए, मिनी बजट 100% में आई एम श्योर कि बजट जो है वो रिवेन उस पर डेफिनेटली होगा। उसके बहुत सारे मल्टीपल रीजन हैं। पहला जो रीजन है वो ये कि जो कनेक्टिविटी होती है प्रोविंसेस की और फेडरल के दरमियान, वो 3 तरह से कनेक्टिविटी होती है। एक तो उनको जो पेमेंट होनी होती है सूबों को फेडरल बजट से, वो NFC अवार्ड के थ्रू होती है, जिसका एक शेयरिंग फार्मूला है। वहां से फंड ट्रांसफर हो जाते हैं और प्रोविंस उनको अपने प्रोविंशियल बजट में शामिल कर लेते हैं। दूसरा डेवलपमेंट एक्सपेंडिचर है, जिनमें मैचिंग ग्रांट मिलती है, वो एग्जीक्यूट होने होते हैं प्रोविंसेस से, लेकिन फेडरल मैचिंग फंड उसके प्रोवाइड करता है। वो कंबाइंड बजट होता है। डेवलपमेंट एक्सपेंडिचर जो फेडरल बजट स्पीच में बताए जाते हैं, जो डेवलपमेंट एक्सपेंडिचर वो जो स्पीच में बताए जाते हैं, वो फेडरल बजट के एक्सपेंडिचर नहीं होते, बल्कि उसमें सूबों के डेवलपमेंट एक्सपेंडिचर भी शामिल करके तब वो दोनों को मिला के बताया जाता है। उसमें अभी भी इस वक्त सूरत हाल ये है कि बलूचिस्तान और सिंध ने कंप्लीट 1 साल के अपने डेवलपमेंट एक्सपेंडिचर बता दिए थे और वो इस स्पीच में या बजट डॉक्यूमेंट में शामिल किए गए हैं। लेकिन पंजाब और KP में क्योंकि केयर टेकर गवर्नमेंट है, तो उन्होंने जो डेवलपमेंट एक्सपेंडिचर मेंशन किए हैं बजट में अपने, और फेडरल गवर्नमेंट ने भी जो उनको ट्रांसफर करने हैं डेवलपमेंट एक्सपेंडिचर, वो सिर्फ 4 महीने के लिए होंगे। ये कैटेगोरिकली बिल्कुल मेंशन है, वो 4 महीने के लिए है। इसका मतलब है कंप्लीट बजट तो अभी है नहीं ना, वो
जब तक पूरे साल का बजट नहीं होगा, पूरे साल के फिगर नहीं आएंगे डेवलपमेंट एक्सपेंडिचर के, तो ये कंप्लीट बजट नहीं है। जब पूरे साल के डेवलपमेंट एक्सपेंडिचर के प्लान आ जाएंगे तब पता लगेगा टोटल एक्सपेंडिचर कितने हैं और सरप्लस या डेफिसिट कितने हैं, वो उसके बाद होगा। तो अभी तो फिगर्स पूरे भी नहीं है ना वो, तो इसमें जाहिर ऑब्वियस सी चीज है कि मिनी बजट नहीं बल्कि उसको इसी बजट का एक रिवीजन आना जरूरी होगा। तीसरी चीज ये कि प्लान बी की जो बात कर रहे हैं, प्लान बी को एक्सेप्ट करना, खुद एडमिट करना है कि हमें कुछ और प्लान देना है, हम रिवाइज करेंगे इसको। इंडस्ट्री की तरफ से बहुत सारी डिमांड है, उनको कंसिडर करना होगा, तो रिवीजन के बगैर नहीं होगा। दूसरी एक बड़ी इंपॉर्टेंट बात है, आपके प्रोग्रामों में बैठ कर कहता रहा हूँ, क्योंकि अब प्रोविंशियल बजट में अब आ चुके हैं। ये हमेशा से एक चीज डिस्कस होती रही है कि अब पूरी दुनिया में ये प्रैक्टिस है कि जो मेट्रोपॉलिटन सिटीज होते हैं, जहाँ पे पूरे मुल्क के जो लोग होते हैं, जहाँ आके रह रहे होते हैं, जहाँ रहते हैं, जहाँ कारोबार करते हैं, जहाँ मुख्तलिफ प्राइवेट सेक्टर में या पब्लिक सेक्टर में जॉब्स करते हैं, तो वो उनको जो फैसिलिटेट कर रहा होता है, जिस जगह वो लोग आ रहे होते हैं, उस जगह जो शहर होते हैं, जब उनको पूरे मुल्क की आबादी को फैसिलिटेट किया जाता है, तो फैसिलिटेट करने के लिए जो एक्सपेंडिचर होते हैं, हेल्थ एक्सपेंडिचर, इंफ्रास्ट्रक्चर के एक्सपेंडिचर, सेवरेज की प्लानिंग, इलेक्ट्रिसिटी की प्लानिंग, टेलीकॉम की प्लानिंग, ये जितने भी एक्सपेंडिचर्स होते हैं, और इवन एजुकेशन का एक बहुत बड़ा एक्सपेंडिचर होता है, तो वो एक्सपेंडिचर जो होते हैं वो ऐसा नहीं होता कि वो कोई स्टेट या प्रोविंस जो होता है, ना इंडिया में ना यूएसए में ये प्रैक्टिस है कि वो स्टेट या वो प्रोविंस जो है वो सारे एक्सपेंडिचर की रिस्पॉन्सिबिलिटी वो ले लेगा और वो ये फैसिलिटेट करेगा। उसमें स्पेशल फंड फेडरल गवर्नमेंट की तरफ से पूरी दुनिया में ये प्रैक्टिस आया करते हैं। तो काफी दफा यहाँ अभी जो सिंध को जो ऑब्जेक्शन है वो एनएफसी अवार्ड पे नहीं है। एनएफसी अवार्ड का तो कॉन्स्टिट्यूशन का फार्मूला है, उस फार्मूले के तहत पैसे ट्रांसफर हो जाते हैं। वो तो पॉसिबिलिटी नहीं है कि कोई अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेप लिया जाए, उसको उन फंड को रोका जाए। प्रॉब्लम वहाँ होती है चाहे स्पेशल जो ग्रांट्स होती हैं या डेवलपमेंट एक्सपेंडिचर होते हैं, उसमें ये चीजें कंसीडर नहीं की जाती कि किस सूबे में क्या रिक्वायरमेंट्स हैं। वो एक काफी अरसे से एक डिमांड है कि उसको रिवीजन होना चाहिए। तो मेरा ख्याल है इस वक्त क्रूजन गवर्नमेंट है और ये अच्छा स्टेप ले सकते हैं कि ये तमाम बैठ करके इस चीज को डिसाइड करे कि क्या इसका मैकेनिज्म अडॉप्ट किया जाएगा। अदरवाइज ये है कि प्रॉब्लम होती रहेंगी और जब तक हम इंफ्रास्ट्रक्चर डेवलप नहीं कर पाएंगे, प्रॉपर एजुकेशन एक्सपेंडिचर जितनी जो रिक्वायरमेंट है उसको मीट नहीं कर पाएंगे, तो जो दूसरे मसाइल हैं उसमें जब ये चीजें ऐड होंगी, जो जीएसटी का प्रॉब्लम है, सुपर टैक्स का प्रॉब्लम है, रेट ऑफ इंटरेस्ट के हाइक का प्रॉब्लम है, डिवैल्यूएशन का इशू है, जब ये तमाम इशू इंफ्रास्ट्रक्चर से या डेवलपमेंट से मिलते हैं तो फिर वो लॉन्ग टर्म इशू बन जाते हैं, फिर वो 1-2 साल में हल नहीं होते। तो उससे पहले कि ऐसी सूरत हाल आ जाए कि फिर बहुत लंबी प्लानिंग करनी पड़े, ये क्रूजन गवर्नमेंट है, ये स्टेप ले सकते हैं, इनको बैठ के ये स्टेप लेने चाहिए और इसको डेफिनेटली रिवाइज अभी करना चाहिए। सही, और आपने बिल्कुल सही फरमाया कि ऑब्जेक्शंस आ भी चुके हैं। अजीब वॾे वज़ीर ॻाल्हि कई आहे, वफ़ाक़ में जेके तरक़ियाती मनसूबा सिंध लाइ नाइंसाफ़ी थी आहे, असीं आवाज़ उथारींदासीं। तमामु अहम ॻाल्हि कई डॉक्टर साहब, त कोलिशन गवर्नमेंट आहे, जेकॾहिं चाहिनि त हिन वक़्तु को अहिड़ो मैकेनिज़म जोड़े सघिजे थो। एक्चुअली छा आहे जो हीअ त हाणे सभु सम्झो त गवर्नमेंट चेंज थिए थी न, हाणे त इलेक्शन इन करे घणी कंसिडरेशन इन शइ जूं न आहिनि। हालांकि पंहिंजी जॻह ते इन्हनि जो जेको आहे उहो हिकिड़ो सभिनि जो कोलिशन गवर्नमेंट आहे ऐं सम्झो सेंटर में बि असांजा वज़ीर वेठा आहिनि सिंध जा, माना सिंधी वज़ीर ख़ुशी साहब वेठा आहिनि, ॿिया वेठा आहिनि, त पावर में हेॾे होॾे काफ़ी जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे अॼु मतिलबु पीपुल्स पार्टी जे हथ में आहिनि। पर तंहिं हूंदे बि जेके आहिनि उहे शयूं नथियूं खयूं वञनि। उन जी हिकिड़ी वजह त मां इहो ई सम्झां थो त शायदि हीअ हिकिड़ी अहिड़ी अननेचुरल क़िस्म जो हिकिड़ो कोलिशन आहे जंहिंमें हीअ अंदरूनी तौर ते विढ़िया वेठा आहिनि। मिसाल तौर ते अगरि हींअर पीपुल्स पार्टी वारनि खां पुछे त हू चवंदा त असां सॼो पाकिस्तान जो नेक्स्ट वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु डिसाइड थी वियो आहे, इन ते डील बि थी वई आहे। त हाणे मुस्लिम लीग नून वारा कीअं चाहींदा त जेको आहे असां वेही करे ऐं जेको आहे अहिड़ी क़िस्म जो पीपुल्स पार्टी जंहिंजी पॉपुलरिटी कंहिं ॿिए सूबे में आहे ई कोन, थो अचानक कीअं प्राइम मिनिस्टर ठही वेंदो। बहरहाल पाकिस्तान आहे, पाकिस्तान में कुझु बि थी सघे थो। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको असांजो प्रोविंशियल बजट आहे उन में इलाही शयुनि माण्हुनि खे इंट्रस्ट ई न आहे। इंट्रस्ट हिकिड़ी त पीपुल्स पार्टी जी लंबी गवर्नमेंट, उन जो को ख़ासि सुठो रेपुटेशन न रही आहे ऐं करप्शन जो जेको आहे उहो तमामु उन हिकिड़ो पूरो वॾो नेटवर्क ठाहे छॾियो आहे ऐं उन नेटवर्क में के बि माण्हू जेको आहे कुझु बि कोन थो करे सघे। ऐं छो जो उहो बेनिफिशियल आहे सॼे सिस्टम जे लाइ, त उनखे चेंज करण जे लाइ बि केरु तयारु न आहे। त बदकिस्मती सां सिंध गवर्नमेंट जेको बजट हिन दफ़ा ॾिनो उन में का अपोज़िशन त हुई कोन। मुराद अली शाह साहब पाण चयो त मां मदे सां वेही करे तकरीर कई आहे, को माण्हू रड़ियूं करण वारो हुई कोन, न ई उन जे मथां डिस्कस थींदो,
नई उन में अमेंडमेंट्स ईंदियूं, उहा पास बि थी वेंदो, सॼी शइ सही थी वेंदी, इन करे इन्हनि खे को प्रॉब्लम न आहे। बावजूदि इन जे तव्हां ॾिसो न त हिन वक़्तु जेके तव्हांजा इंटरनेशनल डोनर्स हुआ उन तक़रीबन को $2 अरब ॾिना आहिनि ड्यूरिंग लास्ट 4 मंथ्स, ऐं जंहिंजो ज़िक्र मुराद अली शाह साहिब बि कयो, बल्कि हुन क्रेडिट खयो आहे त असां $2 अरब जेके डोनर्स ॾिना फ्लड जे रिहेबिलिटेशन जे हवाले सां, ऐं 35 अरब ॿिया उन में रुपया शामिल आहिनि जेके हाउसिंग जे हवाले सां ॾिना विया, या USAID जा अलॻि प्रोजेक्ट्स आहिनि उहे जेके ॾिना विया, ॿिजे भाण जी सूरत में ॾिना विया, त तव्हां ज़रा सोचो कि 600 साढा 600 अरब रुपया 4 महीननि में उहो डिस्ट्रीब्यूट बि थी विया। तव्हांखे किथे नज़र आया कि घर ठहियल नज़र आया या माण्हुनि खे जेको आहे उहो फैसिलिटी, त हिन इहो हिकिड़ो वाक़ियो न आहे, असां हिकिड़े आइसोलेटेड वाक़िए खे कोन था चवूं, पर इहो बदकिस्मती सां जेको आहे न पीपल्स पार्टी जो हिकिड़ो सिस्टम रहियो आहे। तव्हां कराची जी डेवलपमेंट ॾिसी वठो, जेको डॉक्टर साहिबु ॻाल्हि कई, त पंजाब में लाहौर जी डेवलपमेंट खे कराची जी डेवलपमेंट सां अगरि तव्हां कंदो त तव्हांखे ऑटोमेटिक ख़बर पइजी वेंदी त भई किथे पैसो ख़र्चु थियो आहे, किथे न थियो आहे। हुन त पंहिंजे सूबे जे पैसनि में NFC में ई ख़र्चु कयो आहे न, चलो हलो सेंट्रल ग्रांट जो त हिते बि ॾिसो न K4 मनसूबो आहे जंहिंमें सेंटर 90% ग्रांट ॾिए थी। मतिलबु तव्हांजो 137 अरब मां 125 अरब जेके आहिनि उहो त गवर्नमेंट सेंट्रल गवर्नमेंट जी कमिटमेंट आहे, पर उहो बि मनसूबो खटाई जो शिकार लॻो पियो आहे, उन में बि जेको आहे इशूज़ लॻा पिया आहिनि। त अहिड़े क़िस्म जूं शयूं आहिनि जंहिंमें असांजी बैड गवर्नेंस, असांजी जेको आहे उहो हिकिड़ो नेटवर्क, हिकिड़ो मां चवंदुसि हिकिड़ो पूरो इंटरप्राइज़ जेको ठहियलु आहे, क्रिमिनल इंटरप्राइज़ ठहियलु आहे, लिहाज़ा केरु कुझु करे ई कोन थो सघे, अपोज़िशन बि कोन्हे, केरु कुझु करे बि कोन थो सघे, पॉलिटिकली बि केरु कुझु कोन थो करे सघे, ऐं जेको हुन जो नेटवर्क ठहियलु आहे उहो सॼे अरबाब इख़्तियार खे बेनिफिट ॾिए थो। चाहे उहे असां कंहिं बि नेटवर्क जी ॻाल्हि आहे हिते उनजो ज़िक्र करे सघूं टी वी ते या न करे सघूं, पर हर को माण्हू सम्झे थो त कहिड़ा कहिड़ा एलिमेंट्स आहिनि, उहे सभु जा सभु उन में बेनिफिशियल आहिनि। बदकिस्मती आहे, ठीकु आहे, जीअं मुल्क हलाइनि पिया थिया मां तव्हां सम्झा थो त मूंखे चई करे हर बुर मां पंहिंजो वक़्तु ज़ाया कंदुसि। इंजीनियर जब्बार मेमन साहब उन्होंने भी असांखे जॉइन किया। जब्बार साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जब्बार साहब वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। ते असीं ॻाल्हायूं पिया जेका ओवरऑल सूरत हाल आहे, बजट ख़ासि करे सिंध जेका बजट ॾिनी आहे, फेडरल बजट जे हवाले सां बि हिते ॻाल्हि थी त मिक्स्ड बजट आहे, इनकम्पलीट बजट आहे, हक़ीक़तुनि खां परे बजट नज़र अचे पई। ऐं सूबाई बजट ते जॾहिं असीं ज़िक्र ॾिसूं था त एक्सपर्ट्स जी राय साम्हूं अचे पई त जेका हिन भेरे बि कुझु अट्रैक्टिव फिगर्स नज़र अचनि पिया ऐं कुझु असांखे हक़ीक़त खां परे शयूं नज़र अचनि पियूं। गॾो गॾु इहो बि ॾिठो पियो वञे त ऑपोज़िशन जी ख़ैर मौजूदगी में ही हुकूमत पंहिंजो बजट ॾिनो आहे ऐं ही बजट बि मुख़्तलिफ़ कोन हूंदो, को ॻाल्हियूं हूंदियूं, पर जॾहिं असां एक्शन्स जो ज़िक्र कंदासीं ॾिसंदासीं त आवाम खे को बेनिफिट न थींदो। अव्हां कीअं रेट कंदो जेका बजट साम्हूं आई आहे उनखे? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि जेका शायदि महफ़ूज़ पे ॻाल्हि कई उहा बिल्कुलु दुरुस्त आहे त थेसिस एंटीथेसिस, क्रिटिसिज़म जेका आहे सा हमेशह हिकिड़ी हूंदी आहे इंस्ट्रूमेंट ऑफ इम्प्रूवमेंट। हिन वक़्तु पाकिस्तान जी वॾी बदकिस्मती आहे त नेशनल असेंबली में बि कंहिं क़िस्म जो को डिबेट न वेठो थिए, प्रोविंशियल असेंबली में कोन थो थिए, ऐं उन जे पोयां सुतल सिविल सोसाइटी आहे जंहिंमें मां चवंदुसि यूनिवर्सिटीज़ ऐं रिसर्च सेंटर्स ऐं एकेडमिया जा माण्हू जिन बि इन बजट जे सिलसिले में कंहिं क़िस्म जी का बि आरा न ॾिनी आहे, किथे कहिड़ियूं ग़लतियूं, किथे कहिड़ियूं मुस्बत शयूं, मुंहिंजे ख़्याल में तव्हां का बि शइ न ॾिठी हूंदी। मां बि उन्हनि शयुनि जे तलाश में आहियां। हाणे थोरी देरि लाइ जेका असां सिंध जे बजट खे ॾिसूं त सिंध जो बजट इज़ टोटली डिपेंडेंट ऑन दी ट्रांसफर फ्रॉम द NFC। पंहिंजा जेके आहिनि ॿ टैक्सिस आहिनि हिननि वटि, जेके प्रॉपर्टी एक्साइज़ एंड टैक्सेशन आहिनि, टैक्स ऑन सर्विसिस, कुझु ग्रांट्स आहिनि, कुझु हिननि लोन बि 30 अरब रुपया वरितो आहे। उन जे अगेंस्ट में जेको आहे सो हिकु करंट एक्सपेंडिचर्स खे तव्हां ॾिसो, जंहिं मुल्क में करंट एक्सपेंडिचर्स या जंहिं सूबे में करंट एक्सपेंडिचर्स जो एॾी वॾी जेका गुंजाइश तव्हां ॾिसो था, तव्हांजी डेवलपमेंट एक्सपेंडिचर तव्हां जेको आहे उनखे ऐं करंट खे जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त उन में यानी कई जेको आहे सो मल्टीपल जेको आहे सो फ़र्क़ु आहे। डेवलपमेंट इकोनॉमिक्स में जेकॾहिं तव्हां रुगो करंट जेको आहे एक्सपेंडिचर वधाईंदा रहंदव त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में त कंहिं बि सूबे जी या मुल्क जी डेवलपमेंट न थींदी आहे। जेसिताईं जेको आहे सो तालुक़ु आहे फेडरल बजट जो, अॼु क्रिटिक्स इहो बि लिखनि वेठा त 50% माण्हुनि जी पॉपुलरिटी रखंदड़ हिकिड़ो लीडर आउट आहे। माण्हू जेको आहे सो असेंबली में को बि अपोज़िशन जो मौजूदु कोन्हे। जेकॾहिं इहा ई सूरत हाल आहे त इन शइ जो मुस्तनिद हुअणु, यानी डेवलप कंट्रीज़ में त यूनिवर्सिटीज़, एकेडमिया, रिसर्च उहे सॼो साल इन ते कमु कंदियूं आहिनि।
अॼु मां जॾहिं सेनेट में हुउसि उते स्टैंडिंग कमेटी ऑन फाइनेंस जो डिस्कशन हुई, बिल्कुलु चेयरमैन सेनेट स्टैंडिंग कमेटी जो सवाल कयो त तव्हां सॼो साल किथे आओ जो अॼु तव्हां आया आहियो इहे ॻाल्हियूं करण लाइ। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में न सिविल सोसाइटी जेका आहे सा मुतहरिक आहे, न एकेडमाई मुतहरिक आहे, न रिसर्च जा इदारा मुतहरिक आहिनि, ऐं पॉलिटिशियन जी जेका आहे सा हिकिड़ी एब्सेंट आहे, जेके मुल्क में ख़ासि क़िस्म जा जेके वाक़ियात असांजे साम्हूं आया आहिनि उन में असां जेकॾहिं 50% हिकिड़े यानी वोट बैंक जी रखंदड़ पार्टी जी आरा जेका आहे उनखे जेकॾहिं असां एक्सक्लूड कंदासीं त तव्हां कहिड़े क़िस्म जी जेका आहे सा क्वालिटी ऑफ बजट ॾिसण था चाहियो। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सभ खां वॾो सुवाल हे बजट पंहिंजे लाइ हिकिड़ो छॾे पियो थो वञे त हिन बजट खे आख़िर एक्सटर्नली कीअं फाइनेंस कयो वेंदो। इंटरनली त असां ॾिसूं वठा त डोमेस्टिक डेट्स जेके आहिनि से लॉन्ग टर्म ते हूंदा आहिनि, पर एक्सटर्नल जेका फाइनेंसिंग आहे हिन वक़्तु टाइम कोन्हे न त मां तव्हांखे 96 अरब बिलियन डॉलर जी सॼी हिकिड़ो मां तव्हांखे स्टेटिस्टिक सम्झायां हा त अची करे असां पोइ बि तमामु वॾी मुश्किलात खां पोइ 10 बिलियन डॉलर जेके आहिनि अञा बि असांखे खपनि त 23-24 में असां फाइनेंस कयूं। IMF जो सभ खां वॾो हिन वक़्तु सवाल इहो आहे त 10 बिलियन डॉलर त ॾेखारियो तव्हां कीअं जेको आहे सो IMF जे प्रोग्राम में ईंदो डिसिप्लिन थियण लाइ। उन शयुनि खे कोन्हे। तव्हां थोरी देरि पहले तव्हां मां कंहिं हिलरी क्लिंटन जी ॻाल्हि कई या डॉक्टर अयूब महर पे ॻाल्हि कई त उन्हनि इहो चयो त पंहिंजो खीसो त जाचो। प्रॉब्लम इहो आहे जो असां पंहिंजो खीसो ऐं ॿियो डार साहब हिन सॼे डिकेड्स में 3 मरतबा जेको आहे सो फाइनेंस मिनिस्टर थियो आहे। हाणे जेकॾहिं 3 मरतबा हिकिड़ो फाइनेंस मिनिस्टर थियो आहे ऐं अञा बि जेको आहे शयूं असांजे साम्हूं मुंझारे में आहिनि। थोरी देरि लाइ मां कंक्लूड ईअं कंदुसि त IMF जी मुखालफ़त करण वारा या उनखे एज़ अ पॉलिटिकल टूल इस्तेमालु करण वारनि जी सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे त कंहिं तरीक़े सां इलेक्शन मुलतवी थियनि। अञा जेको आहे सो मुल्क में इन क़िस्म जा हालात रहनि त वक़्तु खपे मईशत खे सुधारण जो। इहो हिकिड़ो पॉलिटिकल इंस्ट्रूमेंट आहे, न त IMF जेको आहे सो तव्हां खां जेके तक़ाज़ा करे वेठी बिल्कुलु मुनासिबु आहिनि। तव्हां जेकॾहिं फाइनेंशियल डिसिप्लिन में अचण लाइ तयारु न आहियो, तव्हांजी सॼी पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ एनर्जी तबाही जे दाने ते पहुची चुकी आहे। पॉलिटिकल इकोनॉमी ऑफ गैस जेका आहे उहा तबाही जे दाने ते पहुची चुकी आहे। एग्रीकल्चर मां 1% टैक्स पे थो तव्हांखे मिले, रिटेल होलसेलिंग मां तव्हांखे 1% टैक्स थो मिले। छा सॼो पाकिस्तान जा 98% टैक्सिस ॿियनि जेको आहे सो सब सेक्टर्स जी छा उन्हनि जे मथां मढ़िया वेंदा? बिल्कुलु ग़लति आहे। प्रोपोर्शनेटली एवरीबडी हू इज़ इनकम शुड पे टैक्स। एग्रीकल्चर बिल्कुलु जेको आहे सो हिकिड़ो टैक्स जो ना दहंदगान आहे। पर वरी ॻाल्हि फिरी करे फेडरल गवर्नमेंट इहा थी चए सूबाई टैक्स आहे। हलो सूबाई आहे त सूबा पंहिंजा जेके आहिनि से रिसोर्सिस वधाइनि। सूबनि जा पंहिंजा रिसोर्सिस हींअर वधाइण जी ज़रूरत आहे। वक़्तु ख़राबु पियो थो अचे छाकाणि त सेंटर में इहे ॻाल्हियूं आम पियो थियूं थियनि त NFC खे रिव्यू कयो। NFC जे करे फेडरल गवर्नमेंट वेही रही आहे, कलेप्स पई थी थिए। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे कसीरुल जहती इदारा पिणु इन में हाणे इंट्रस्ट पिया था ॾेखारीनि त जेकॾहिं असां पंहिंजे सूबनि खे इन ज़रूरत तहत जेको आहे सो उन्हनि खे मजबूर न कयो त हू पंहिंजा सूबाई टैक्सिस जेके आहिनि उन्हनि जो इस्तेकाम वधाइनि, उन्हनि में वाधारो आणीनि। त मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में ॾाढा ॾुखिया ॾींहं अचण वारा आहिनि। एक्सटर्नैलिटीज़ साम्हूं बीठियूं आहिनि, इंटरनल चैलेंजिस बि जेके आहिनि से असांजे अॻियां आहिनि। ऐं हे बजट पंहिंजे लाइ सवाल बि छॾियो पियो थो वञे त किथां पैसा जमा थींदा। तमामु जल्दी जेको आहे वरी सां हिकिड़ो मिनी बजट ईंदो जी पोएं दफ़े आयो हो। ऑलरेडी 233 अरब रुपया जेके आहिनि से अॼु माई आयशा गौस उते ॻाल्हि कई त असां जेको आहे सो हिन में इंक्रीज़ कई आहे, जंहिंमें डायरेक्ट टैक्सिस खां अलावा इनडायरेक्ट टैक्सिस बि आहिनि। पर जेकॾहिं फर्स्ट क्वार्टर जे रिव्यू में थोरी देरि लाइ असां चवंदा IMF पिया चऊं था त तव्हांजो फर्स्ट क्वार्टर जे रिव्यू में ई वरी हिकिड़ी डिमांड ईंदी त पंहिंजा टैक्सिस जो स्ट्रक्चर वधायो। छाकाणि त 9200 में बि पाकिस्तान नथो हलाए सघिजे। तव्हां केतिरा बि कर्ज़ खणो, पाकिस्तान जो जेको टैक्स पोटेंशियल आहे सभले सिंधी में मां तव्हांखे सम्झायां त प्रोपोर्शनेटली जेकॾहिं हर सेक्टर पंहिंजे अधु जो टैक्स ॾे। मैन्युफैक्चरिंग सेक्टर जेको आहे सो हिन वक़्तु तव्हांजो 13% आहे, 54% टैक्स पे थो ॾे। एग्रीकल्चर तव्हांजो 20% आहे, 1% पे थो टैक्स ॾे। यानी तव्हांजो जेको रिटेल ऐं होलसेलिंग आहे उहो तव्हांजो 19.8% आहे, उहो तव्हांखे 1% पे थो टैक्स ॾे। ईअं हे मुल्क नथो हलाए सघिजे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में सूबनि ते बि हिकिड़ी जवाबदारी अचे थी। ठीक जबा साहब, तमाम अहम ॻाल्हियूं आहिनि। ज़ाहिर आहे प्रोग्राम जो वक़्तु मुंहिंजो पूरो पियो थिए, पर इंशाल्लाह असीं फॉलोअप ज़रूरु रखंदासीं ऐं ज़रूरु इन डिस्कशन खे असीं कंटिन्यूअली खणंदा रहंदासीं ऐं डिस्कशन में ज़रूरु आणींदासीं। नाज़रीन, इंतिहाई अहम ॻाल्हियूं एक्सपर्ट्स जूं ॿुधियूं ऐं इंतिहाई अहम सवाल जेके हर
शऊर रखंदड़ सोचंदड़ ज़हन में अॼुकल्ह आहिनि त ही समूरा मामला जेके असांजे आॾो आहिनि इहे कीअं हल थींदा, किथां पैसा ईंदा? जे जवाब साहब बि ॻाल्हियूं कयूं, उन खां अॻु महफ़ूज़ साहब खे मां ॿुधो, डॉक्टर अयूब महर साहब, नसीर महमद साहब बि मूंसां गॾु प्रोग्राम में मौजूदु हुआ। गुफ़्तगू मां ॿुधी नाज़रीन एक्सपर्ट्स जी, पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। जल्द मां सां मुलाक़ात कंदासीं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह।